सिंधु माथिरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अव्हां सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त दुनिया अंदरि सभ खां पहिरियां ॻणप जो फ़न कंहिं ईजाद कयो, माना हिसाब किताब करण जो, ॻणण जो, शयूं ॻणण। दुनिया जो इहो दस्तूर आहे त हर ॻाल्हि जो हिसाब किताब थींदो आहे। असां सिंधीअ में उनखे लेखो चोखो करण बि चवंदा आहियूं। असां वटि हिकु मुहावरो आहे ऐं आम ज़िंदगी में तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे त ॿ भाइर टियों लेखो। इहो लेखो ई हिसाब करणु आहे। हिसाब तॾहिं थींदो जॾहिं अव्हां अंग अखर ॼाणंदा हूंदा। हिसाब किताब जो बुनियाद ई ॻणप ते रखियलु आहे। इहा ॻणप करणु कंहिं ईजाद कई, यानी दुनिया अंदरि अंगी हिसाब कंहिं जोड़ियो, यानी रियाज़ीअ जे इल्म जा ईजाद कंदड़ केरु आहिनि। कुझु साल अॻु यानी 2008 ईस्वी में अमेरिकी मुहक़िक़ माइकल हैमिल्टन मॉर्गन गुम थियल तारीख़ लास्ट हिस्ट्री जे नाले सां हिकिड़ो किताबु लिखियो, जेको वाशिंगटन में नेशनल जोग्राफिक इदारे तरफ़ां शाया कयो। हीउ किताबु असल में मुस्लिम साइंसदाननि जे माज़ीअ में कयल कारनामनि ऐं ईजादुनि बाबति हुयो त हुननि कहिड़ियूं साइंसी ईजादूं कयूं, दुनिया खे छा ॾिनो, जंहिंमें ॿुधायो वियो त मुस्लिम ख़ासि करे अरब साइंसदाननि जी साइंस ऐं ॿियनि इल्म जे शोबनि में केतिरी हिसेदारी रही आहे। हीउ किताबु दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में शाया थियो आहे। हिन वक़्तु इहो किताबु अंग्रेज़ी ॿोली में PDF जे सूरत में मुंहिंजे साम्हूं आहे, जंहिंमें मॉर्गन लिखे थो त अॼु साइंसी दुनिया जेतिरी बि तरक़ी कई आहे उन जो बुनियादु रियाज़ी आहे, जॾहिं त रियाज़ीअ जा मुवजिद यानी ईजाद कंदड़ सिंधी हुआ। हिकु सिंधी रियाज़ीदान ब्रह्म गुप्त या ब्रह्मा गुप्ता हिकु किताबु लिखियो हो जंहिंजो नालो ब्रह्मा शिप्ता सिद्धांता यानी काइनात जी इब्तिदा हुई। इन किताब खे अरब लेखक अल ख्वारिज़मी अरबीअ में तर्जुमो कयो ऐं उन जो नालो अल सिंध हिंद रखियो। इहो किताबु बाद में लातीनी में तर्जुमो थियो ऐं पोइ दुनिया जे ॿियनि ज़बाननि तर्जुमो कयो। दुनिया इन किताब मां ॿुड़ी अंग हासिल कयो, ज़ीरो जी केतिरी अहमियत आहे उहा उन्हनि खे ख़बर हूंदी जेकी ॻणप या हिसाब किताब रखंदा हूंदा। पहिरियों त पाण खे इहा खोज करणी आहे त ब्रह्मा गुप्ता केरु हुयो। ब्रह्मा गुप्ता क़दीम सिंधु माथिरी जो वॾो रियाज़ीदान ऐं फ़ल्कियातदान हुयो, माना फ़ल्कियात जो माहिर हुन पहिरियों रियाज़ी ऐं फ़ल्कियात बाबति हिकिड़ो पंहिंजो इल्म जे ज़रिए ॼाण ॾिनी। पाण राजस्थान जे इलाइक़े यानी क़दीम सिंध जे शहर भेलमाला में 598 ईस्वीअ में ॼाओ ऐं 668 ईस्वीअ में वफ़ात कयईं। भेलमाला गुजरात देश जे गादीअ जो हंधु हो, जेको ओलह हिंदुस्तान जी ॿी नंबर वॾी रियासत हुई ऐं उन में अॼोके ॾखण राजस्थान ऐं उत्तर गुजरात जा इलाइक़ा शामिल हुआ। ही रियाज़ी ऐं फ़ल्कियात हिन माना गुप्ता रियाज़ी ऐं फ़ल्कियात ॿ अहम किताब लिखिया। हिकु ब्रह्मा शिप्ता सिद्धांता यानी काइनात जी इब्तिदा, जेको 628 ईस्वीअ में लिखियो वियो। ॿियो किताबु आहे खुंदा खादीका यानी खाइण लाइक़ु टुकड़ो, जेको 665 ईस्वी में लिखियो वियो, जेको वधीक अमली नोयत जो किताबु आहे। 628 में ब्रह्म गुप्ता पहिरियों भेरो कशिश शकल खे हिकु छिकण वारी कुवत तौरु बयानु कयो ऐं उनखे संस्कृत में गुरुत्वाकर्षणम जो नालो ॾिनो। हिन चौकोर मसावत जी बि पहिरियों भेरो वाज़े वज़ाहत कई, जेका संदसि अहम किताब ब्रह्मा शिप्ता सिद्धांता में शामिल आहे। ब्रह्मा शिप्ता सिद्धांता किताब में रियाज़ीअ जा अहम बाब जहिड़ो आलजबरा, जोग्राफी, ट्रिगोनोमेट्री ऐं ख्वारिज़मियात शामिल आहिनि, जेकी ब्रह्मगुप्त जे तख़लीक़ी सोच जो नतीजो सम्झा वञनि था।
रियाज़ी में हिन जी हासिलात ज़ीरो यानी ॿुड़ीअ जो दर्जो ऐं अहमियत जो फार्मूलो ॻोल्हणो हुयो। असां हिते हिकु ॻाल्हि वाज़िब कंदा हलूं त सिंधु बाथरी जे रवासियुनि बाक़ी दुनिया जे भेट में सभ खां अॻु ॻणप जो फ़न ईजाद कयो, माने ब्रह्मा गुप्ता खां बि अॻु। छो जो असां वटि दोस्त खे ॼाण घटि हुजण सबबु मुतालो न करण सबबु हुनखे ख़बर न आहे हुननि जे लिखे ब्रह्मा गुप्ता ई हुयो जंहिं ॻणप जो फ़न ईजाद कयो। पर ॻणप जो फ़न सिंधु माथिरीअ में हुन खां अॻु ईजाद थी चुको हुयो। सिंधु माथिरी जे रवासियुनि बाक़ी दुनिया जे भेट में सभ खां अॻु ॻणप जो फ़न ईजाद कयो। सिंधु सभ्यता जे दौर में 5000 साल अॻु हिन खिते जा रवासी जिन जे गुज़र सफ़र जो ज़रियो वापार ते हुयो उन्हनि रियाज़ीअ जो बुनियादु विधो। हिकु सिंधी रियाज़ीदान ब्रह्म गुप्ता खां बि 3500 साल अॻु यानी 3000 क़िबल मसीह में हिन माथिरी जा माण्हू अंग ईजाद करे चुका हुआ। दुनिया जा माहिर इन ते मुतफ़िक़ आहिनि त सिंध जे क़दीम बाशिंदनि ॻणण जो ॻणप जो फ़न ईजाद कयो ऐं शयुनि जो वज़न करण या वक़्त ऐं फ़ासिले जी पैमाइश जो बि आगाज़ हितां थियो। छो जो ॻणण जूं मिटीअ जूं गोलियूं ऐं तोरण जा वट असांखे सिंध जे क़दीम सालनि मां मिलिया आहिनि। सिंधी माण्हू लिखण पढ़ण जे फ़न खां अॻु ॻणण ऐं तोरण जो फ़न ईजाद कयो। हिकु माहिर ग्रियर्सन पंहिंजे किताब लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया में ॿुधाए थो त सिंधु माथिरी जा रवासी ॻणप करे ॼाणंदा हुआ। हू अंक ॻणण ऐं हिसाब किताब रखण जा माहिर हुया। हू वीहूं करे ॻणींदा हुआ ऐं 60 बदिरां 3 कोड़ियूं या 3 वीहूं करे चवंदा हुआ, जेको तरीक़ो अॼु बि सिंध अंदरि रहिजाए। माना जॾहिं वीहूं हुयूं वीहूं करे ॻणींदा हुआ त 20 में ज़ीरो हुयो। इन करे उन दौर में ज़ीरो ईजाद थी चुको हो। ब्रह्मा गुप्ता खां अॻु ज़ीरो सिंधु माथिरी जे सभ्यता वारे दौर में ईजाद थी चुको हुयो। जॾहिं सिंधु सभ्यता जा वारस न फ़क़ति ॻणण जो फ़न ईजाद करे चुका हुआ पर मुंहं जे दड़े जा माण्हू ज्योमेट्री जे इल्म खां वाक़ुफ़ हुया। जामेट्री इन सिलसिले में अमेरिकन सिंधी मुहक़िक़ परवीन टालपुर पंहिंजे किताब 2500 खां 1500 साल क़िबल मसीह ताईं सिंधु माथिरी जे सभ्यता में जामेट्री जा उञाण में तहक़ीक़ करे ॼाणायो आहे त मुंहनि जे दड़े जा माण्हू ज्योमेट्री जे इल्म खां वाक़ुफ़ हुया। जंहिं लाइ हिन मुंहनि जे दड़े जी लपी स्क्रिप्ट जे हर अखर खे खणी उनखे साबित कयो आहे त उन्हनि मां हर हिकु ज्योमेट्रिकल पैटर्न मूजिबि जुड़ियल आहे। माना इहा तहक़ीक़ कई आहे परवीन टालपुर अमेरिका में। सिंधी माण्हुनि जे जामेट्री खां ॼाण बाबति ख़ुदि H.T. लेबर्ग बि पंहिंजे किताब सिंध हिकु आम जाइज़ो बि सबूत मुहैया कया आहिनि। H.T. लेबर्ग जो इहो किताब अंग्रेज़ी सिंधी में शाया थियो आहे, जेको सिंध जे तारीख़ जो जेका सीरीज़ आहे उनजो पहिरियों किताबु आहे। अमेरिका मां मिलियल थामनि जे तरे ते थुल्हनि कारनि पटनि ते लाॻीता ट्रिकुंडा मिलिया आहिनि। ट्रिकुंडनि जे पासनि में ॻाढ़ो रंग भरियल आहे। लेबर्ग इन दौर जे माण्हुनि जे थामनि बाबति ॿुधाए थो त हर ठिकर ते कारे या ॻाढ़े रंग सां चिटसाली कंदा हुआ ऐं उन ते जामेट्री जे शिकिलनि जहिड़ा चित्र कढंदा हुआ। संदसि इहो किताबु आहे लेबर्ग H.T. लेबर्ग सिंध जो किताब सिंध हिकु आम जाइज़ो सुफ़ो 162। असल में मां इन करे पियो तव्हांखे रेफरेंस ॾियां जो कुझु दोस्त चवनि था त भई हे जेके विलाग्स करे पियो जेको असांखे ॿुधाए पियो, हिन वटि को सबूत ई कोन्हे, हीअ ईअं हवाई ॻाल्हियूं पियो करे लॿाड़ पियो हणे। त बाबा ही तारीख़ सही सची ऐं साइंसी बुनियाद तारीख़ लिखण लाइ उन जा जेसिताईं मज़बूत बुनियाद न हूंदा तव्हां केतिरी बि लॿाड़ हणो, केतिरी बि वॾी ॻाल्हि कयो, उनखे दुनिया तस्लीम न कंदी। हलो असीं पंहिंजे मौज़ूअ था अचूं त नामियारो माहिर M.H. पंवर बि लिखे थो त सिंधु तहज़ीब जे दौर में शुरूअ में जेकी थां वठण लॻा पहिरियां उन्हनि ते सादे क़िस्म जी चिटसाली थींदी हुई, जंहिंमें अक्सर जानवरनि जूं शिकिलियूं चिटियल हूंदियूं हुयूं। इन क़िस्म जा थांवा 6000 क़िबल मसीह खां सिंधु माथिरी अंदरि रहिजी विया।
बाद में उन्हनि थांवनि में तरक़ी थियणु शुरू थी। अटकल 3500 क़बील वसी धारे थांवनि ते जानवरनि जूं शिकिलियूं चित्रण जो कमु बंदि थी वियो ऐं उन जी जाइ जामेट्री जे ॾुखियनि ऐं रंग बिरंगी नमूननि वरिती। हिन देश में सिंधु माथिरी जे इलाइक़े में अंकनि अखरनि जी इजाद साबित करे थी त सिंधु सभ्यता जे वारसनि वटि दुनिया अंदरि पहिरियों मुआशी निज़ाम मौजूदु हुयो। कैनेडा जे मैथमेटिक्स जे माहिर डॉक्टर ब्रियान वेल्स तरफ़ां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैथमेटिकल साइंस जे तावन सां कयल तहक़ीक़ बैदि साबित कयो आहे त सिंधु सभ्यता जे शहरी तमदुन जे दौर में इंतहाई बहितर क़िस्म जो मुआशी निज़ाम मौजूदु हो। हिननि वटि माप तौर ऐं शयुनि जी मुल्ह तय करण जो निज़ाम मौजूदु हुयो। अनाज जी तौर कई वेंदी, जंहिं लाइ मुख़्तलिफ़ वज़न जा वट ठाहिया हुआ। रोज़मर्रा जे इस्तेमाल जे शयुनि जी मटासटा कई वेंदी। मज़दूरनि खे पघार ॾिनी वेंदी जेका अनाज ऐं रोज़मर्रा जे शयुनि जे सूरत में हूंदी हुई। मुंहं जे दड़े मां पथरनि जा नहायत सफ़ाई सां ठहियल टुकड़ा मिलनि था जेके वज़न करण लाइ वटनि तौरु इस्तेमालु थींदा हुआ। उन्हनि में के वट त एतिरा वॾा आहिनि जो खेनि रसम सां खणणो पवंदो हो। के त वरी एतिरा नंढड़ा आहिनि जो उन्हनि सां सोन ऐं चांदी तोड़ियो वेंदो हो। मुंहनि जे दड़े मां मिलियल नंढा वट ख़ाकी रंग जे स्लेट जा हुया। ताराज़ू घटि मिलिया आहिनि। तक़रीबन 150 जॻहुनि ते पैमाइश करण सां इहो मालूम थिए थो त सिंध अंदरि हिक ई वक़्त में फुट ऐं क्यूबिक फुट ॿिन्ही तरीक़नि सां पैमाइश कई वेंदी। असां हिते इहा ॻाल्हि साबित कई आहे त ब्रह्मा गुप्ता खां बि 3500 साल अॻु हिन ई माथिरीअ में गणप जे फन जी ईजाद थी चुकी हुई। सिंधु माथिरे जा रहवासी न फ़क़ति लिखत जो फन ईजाद करे चुका पर गणप जी इब्तिदा हिन ई माथिरी मां थी। हिसाब किताब रखण जे फन में महारत सबबि ई हिन माथिरे जे माण्हुनि बाक़ी दुनिया सां वापारु कयो। वापार लाइ ज़रूरी हूंदो आहे त हिसाब किताब रखियो वञे, शयुनि जी ॻणप कई वञे, अंकनि अखरनि सां लेखो चोखो कयो वञे। इन करे असुल में ब्रह्मा गुप्ता पंहिंजे अॿनि ॾाॾनि जे ॻणप वारी ईजाद खे वधीक तजुर्बा करे सघारो कयो ऐं रियाज़ीअ जे इल्म खे वसियत ॾिनी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।